सिक्योरिटी फोर्सेस जूं बलूचिस्तान में धारदार कार्रवाइयों 41 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मुताबिक 29 जनवरी ते हरनाई ऐं पंजगूर में गुजन इतलान ते धारदार कार्रवाइयों कई वयूं। हरनाई में 30 ऐं पंजगूर में ऑपरेशन दौरान 11 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवण आहे त पंजगूर में मारिजी वियल दहशतगर्दनि वटां 15 डिसंबर ते बैंक मां फुरकियल पैसा, हथियार ऐं बारूदी मवाद हथायो आहे। मारिजी वियल दहशतगर्दनि जो तालुक फितनाल हिंदुस्तान सां हो, जेके शहरियुनि ऐं सिक्योरिटी फोर्सेस ते हमलनि में मुलविस हुआ। वज़ीर आज़म सनअतुनि लाइ बिजलीअ जे टैरिफ में घटिताई जो ऐलान करे छॾियो। सनअतुनि खे बिजलीअ जे टैरिफ में फी यूनिट ₹4.04 रिलीफ, वेलिंग चार्जिस में भी ₹9 जी लाख जो ऐलान। शहबाज शरीफ चयो आहे त माज़ी में मुल्क खे डिफॉल्ट बणाइण जी कोशिश कई वई। IMF के फंड रोकण लाइ ख़त लिखिया विया ऐं ट्वीट कया विया। ॾुखे वक़्त में दोस्त मुल्कनि साथ ॾिनो, अणथक मेहनत सां मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो। इस्लामाबाद में एक्सपोर्टरनि खे अवार्ड ॾियण वारी तकरीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त हुकूमत जो कमु कारोबार करण न पर साज़गार माहौल फराहम करणु आहे। सियासी ऐं अस्करी तावन सां मुल्क में तरक्की जूं राहूं खुलियूं आहिनि। फील्ड मार्शल जे ख़ासि तावन सां केतिराई मामला हल थिया आहिनि। हिन वक़्तु मुल्की मईशत मुस्तहकम थी चुकी आहे ऐं महांगाई जी शरह सिंगल डिजिट ते अची वई आहे। 1 फरवरी ते पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वॾे इज़ाफ़े जो इम्कान। ज़रीन मूजिब नार जे ख़िते में जारी छिकतान ऐं अमरीका ईरान जंग जे ख़तरे जो असर पेट्रोलियम शयुनि ते पवंदो। 1 फरवरी खां पेट्रोल ऐं डीज़ल जे फ़ी लीटर क़ीमत में ₹9.47 ताईं इज़ाफ़ो थी सघे थो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान तरफ़ अमरीकी जंगी बेड़ो रवानो करे छॾियो आहे, पर उन जो इस्तेमालु न करणु बहितर हूंदो। ईरान सां अॻु में बि ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं आईंदा बि ॻाल्हियुनि जो इरादो आहे। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त बर्तानिया लाइ चीन सां कारोबार करणु ख़तरनाक थी सघे थो। कैनेडा लाइ चीन सां वापार करणु उन खां बि वधीक ख़तरनाक हूंदो। मुंहिंजे ख़्याल में क्यूबा जी हुकूमत क़ाइमु न रहणु घुरिजे। मियावाली में CTD जी कार्रवाई 6 मुबैना दहशतगर्द मारिजी विया। CTD तर्जुमान जो चवणु आहे त CTD दहशतगर्दनि जी गिरफ़्तारी लाइ छापो हयो। 6 ख़तरनाक दहशतगर्द साथुनि जी फायरिंग में मारिजी विया। CTD तर्जुमान मूजिब कार्रवाई दौरान 8 ख़तरनाक दहशतगर्द ऊंधाही जो फ़ाइदो वठंदे फरार थी विया। हैदराबाद में CNG टैंकर के बाहि एक ॼणो सड़ी फोत। वाधूबा बाईपास से CNG स्टेशन ते बीठल टैंकर में ओचितो बाहि भड़की उथी। बाहि एक घर के भी पंहिंजे लपेट में आणे वरितो। 3 फायर ब्रिगेड गाॾियुनि बाहि ते ज़ाब्तो आंदो। फौती जो इलाज सिविल अस्पताल मुंतकिल।